अस्सलामुअलैकुम। ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे भलीकार। साथियों, पाण अॼु सिंधी सब्जेक्ट सिंधी मज़मून में जेके क्लास 5 खां वठी क्लास 6 ताईं हमद नात बेत ऐं नज़म आयल आहिनि, उन्हनि जी शाइरनि समेत लिस्ट खणी पेश थिया आहियूं। उम्मीद त वीडियो अव्हां जे लाइ काराइतो साबित थींदो। सो अचो त शुरू कंदा। शुरू करण खां पहिरियां हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब लाज़मन कंदा। सिंधी क्लास 5 में जेके नज़म इस्तेमालु कयल आहिनि, नज़म ॾिनल आहिनि, हुन में सभ खां पहिरियों नज़म आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेॾो तुंहिंजो नाम। इहो हमद आहे। पाण सभिनी खे ख़बर आहे हमद उनखे चइबो आहे जंहिं नज़म में ख़ुदा पाक अल्लाह ताला जी साराह कयल हुजे। हुन खां पोइ अब्दुल हलीम जोश जी नात ॾिनल आहे मोहबत जंहिंजी फितरत हुई। ऐं पाण सभिनी खे ख़बर आहे नात असां चवंदा आहियूं जंहिंमें हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह कयल हुजे या संदसि शान में चयल हुजे। उन खां पोइ आहे हलो सब्ज़ परचम उॾारे हलो, सलीम ॻाढ़वी जो लिखियलु आहे। प्यारा वतन बुनई जो लिखियलु आहे। नज़ारा वतन जा अहमद ख़ान आसिफ़ जेको आहे इहो इन जो लक़ब आहे। शाइराणो तख़ल्लुस आहे। उन खां पोइ आहे अचो त ॻोठ सुधारियूं, इहो सलीम हालाई जो आहे। कदम वधाए अॻिते हल इमदाद हुसैनी जो आहे। हरणी ऐं संदसि बचो अली दोस्त आजिज़ जो आहे। उन खां पोइ आख़िर में बेत आहे सुर सारंग जेको आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो लिखियलु आहे। उन खां पोइ आहे क्लास 6 में सभ खां पहिरियां आयल आहे हमद अवल अलीम, इहो शाह लतीफ़ जो लिखियलु आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते नात आहे अची वेर ॾे संदीर, नात आहे मिस्री शाह जी। उन खां बाद में आहे वतन असांजो मोहम्मद इस्माइल उरसाणी ऐं उनजो तख़ल्लुस शाइराणो तख़ल्लुस फ़िदा आहे, हुनजो लिखियलु आहे। उन खां पोइ सारंग सचल सरमस्त जो, आसमान किशन चंद बेवस जो, ऐं गिदरे जी फार गीत आहे जेको शेख अयाज़ जो लिखियलु आहे। सखर जो शेर अदल सुमरे जो, सुबुह न आहे दूर साथी तनवीर अब्बासी जो, टेलीफ़ोन हर दिल खीर जो लिखियलु आहे। उन खां बाद में आख़िर में आहे असीं वतन जा मज़दूर आरी उस्ताद बुखारी जो लिखियलु आहे। क्लास 7 में पहिरियों जेको हमद ॾिनल आहे उहो आहे मिर्ज़ा क्लेच बेग जो, इलाही करम कर असां ते करारी। उन खां पोइ आहे सो शुक्र साहब संदा हाजी अहमद अली मल्लाह जो। हाजी अहमद अली मल्लाह जंहिं पहिरीं क़ुरान पाक जो मंज़ूम तर्जुमो कयो। उन खां बाद में आहे आलम सब आबाद करी शाह लतीफ़ जो, सोना सोना संग मीर मोहम्मद पीरज़ादे जो, वाह कुदरत रब करीम मौलवी हाजी अहमद अली मल्लाह, मोहब्बत वतन जी अहमद ख़ान आसिफ़, बहार आयो निसार बज़मी, इतिहाद मौलवी अला बख्श अबोजो, ऐं सिंधु दरिया आख़िरी आहे असांजो लिखियलु हाफ़िज़ मोहम्मद अहसन जो। इन खां पोइ आहे क्लास 8 में पहिरियों नज़म जेको आहे उहो आहे चयो तूं अलाह हिकिड़ो, जेको शाह साहब जो लिखियलु आहे। उन खां पोइ आहे कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठि, इहो अहसन अल हाशमी जो लिखियलु आहे। वतन जी हुब ग़ुलाम अहमद निज़ामी, बणायो सुख जो को संसार अब्दुल करीम गदाई, बादल डोड़ो हुंदराज दुखायल तख़ल्लुस आहे। बादशाह ऐं मस्खरे जी ॻाल्हि भेरूमल गरीब संदसि तख़ल्लुस आहे। पोरियत जी इज़त उस्ताद बुखारी जो लिखियलु आहे। ऐं आख़िर में सोबारो साणी इमदाद हुसैन जो लिखियलु आहे। हा दोस्तों, ही हिकु क़िस्म जी लिस्ट तौरु तव्हांखे वीडियो में पेश कई आहे जेका क्लास 5 खां वठी क्लास 6 ताईं सिंधी सब्जेक्ट सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे किताबनि तां खयल हुई। उम्मीद त महिनत क़ाबिल क़बूल पई हूंदी। जेकॾहिं अव्हांखे हिन वीडियो मां फ़ाइदो मिलियो हुजे त दोस्तनि सां शेयर लाज़मी कंदा। महिरबानी।